हमेशह वठी थी के ज़माने से हलंदो अचे पियो ऐं वरी उन जलसा शुरू थिया जलसनि सां हलंदो हमेशह वठी अलहमदुलिल्लाह वॾे शाम सां वरी तज़किरो थिया हूंदा भला इहो थींदो आहे ऐं गुज़िरियल सालनि जे खे मद्देनज़र रखंदे इहो हींअर तमामु वॾी मखलूक़ बावजूदि के ॿोलियूं आयूं माण्हू बेघर थिया के वरी थिए पर उनजे बावजूदि अवाम तमामु घणी आई तवको जेका असांजी हुई उन खां वधीक आया हुआ ऐं इहे दरगाहूं आहिनि जेके इतिहाद इतफ़ाक़ जी अलामत इहे दरगाहूं आहिनि जिथां इतिहाद जो ऐं यकजहती जो जिथां नारो मिलंदो आहे ऐं क़ौमूं ऐं कबीला जेके उहे सभु जेके मुतहिद मुतफ़िक़ आहिनि उनमें वॾे खां वॾो किरदारु जेको ख़ानदान जो आहे अलहमदुलिल्लाह हीअ ख़ानका बैन अफ़वाद ख़ानका आहे ऐं इनजी तजुर्बे जो बरक़ात अलाह पाक माण्हुनि खे नसीब फरमाए वरी त तादाद माण्हुनि खे कोन थो ॿुधाए सघां जो ऐं पढ़ूं ॾिठो बि स्टेज जे ख़बर केतिरा ठीकु आहे तव्हांजी महिरबानी तव्हां आहियो तव्हां हमेशह ताउन कंदा आहियो ऐं असांजो इन इज्तिमा जो मक़सदु फ़क़ति इहो हूंदो आहे त माण्हुनि खे तालीम सेखारिजे माण्हुनि खे वालिदेन जो फर्मा बरदार बणाइजे ऐं ॿियो पाड़े वारनि जा हक़ उन्हनि जे लाइ उन्हनि जी पासदारी कजे ऐं जेके गैर मुस्लिम इलाइक़े में रहनि था उन्हनि जे हिफ़्ज़ो अमान ऐं तहफ़ुज़ जे लाइ कमु कजे उहो कमु